या रात मग़फ़िरत ऐं बख़्शिश जी रात हुंदी है। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो कुरान मजीद में सूरह नूर जे अंदर इरशाद फरमायो, तूबू इलल्लाहि जमीअन अय्युहल मुमिनून, ए ईमान वारो तव्हां सब गॾिजी अल्लाह जे दर ते तौबा कयो। गॾिजी इज्तिमाई सूरत में अल्लाह जे दर ते माफ़ी वठो। जॾहिं तव्हां गॾिजी अल्लाह खां माफ़ी वठंदो, लअल्लकुम तुफ्लिहून, यकीनन तव्हां कामयाबी हासिल करियो। फलाह कामयाबी ऐं छोटकारे जी ज़मानत आहे। इन आयत पाक जे अंदर रब्बुल आलमीन तो फरमाए तो माफ़ी वठो तव्हां ऐं छोटकारो नजात तव्हांखे मां रब अता कंदुसि। इते जमीअन मजा बी मुराद इहा आहे त सब गुनाहन खां तौबा कयो। हिकड़ी माना है त सब गॾिजी तौबा कयो इज्तिमाई तरह। बी माना इहा है त तव्हां सभिनी गुनाहन जी माफ़ी वठो। ईअं न त हिकड़े गुनाह जी माफ़ी वठो ऐं ॿियनि गुनाहन ते वरी गंढ ॾेयूं बीठा हुजो, बल्कि तव्हां सब गुनाहन जी अल्लाह खां माफ़ी वठो। जॾहिं तव्हां नंढन वॾन सगीरन कबीरन ज़ाहिर ॻुझन गुनाहन जी रब खां माफ़ी वठंदो त अल्लाह पक सां तव्हांखे माफ़ी जी ख़ैरात ॾींदो। ऐं सूरतुल माइदा जे अंदर मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम इरशाद फरमायो, अफला यतूबून इलल्लाह व यस्तगफिरूनहु, कि पो नथा तौबा कन अल्लाह जे तरफ? छा अल्लाह जे तौबा ताइब नथा कन ऐं अल्लाह का बख्शिश नथा घुरन? वल्लाहु गफूरुर रहीम, ऐं अल्लाह वडो बख्शणहार ऐं हमेशा रहम करण वारो। रब्बुल आलमीन पूछे तो, गुनाह भी कयो था वरी तौबा भी नथा कयो, खताऊं भी कयो था वरी माफ़ी भी नथा वठो, वो छा इरादो आहे तव्हांजो? माफ़ी वठण जो ख्याल आहे या न? तौबा ताइब थियण जो इरादो आहे या न? सभिनी जो। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू असांजी तौबा पंहिंजे दर ते क़बूल फरमाईंदो। यकीनन हिन रात जे अंदर हर हिक जूं झोलियूं मुरादुन सां रब भरे ॾींदो। हज़रत अगर बिन यसार अल मुज़नी रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत तो करे, सही मुस्लिम जी हदीस आ, मदीने वाले साईं फरमाए तो, या अय्युहन नास तूबू इलल्लाह, ए इंसानो अल्लाह जी तरफ मोट कयो, वस्तगफिरू, ऐं अल्लाह का बख्शिश घुरो, फ़इन्नी अतूब फिल यौम मिअत मर्रा, मां मोहम्मद करीम हर ॾींहं में 100 भेरा इस्तग़फार पढ़ंदो आहियां। मदीने वारो साईं पाक ज़ात आहे, सब नबी गुनाहन खां पाक आहिनि, ऐं असांजो सुहिणो हबीब पाकन खां वधीक पाक आहे। पर साईं फरमाइनि था, ॾींहं में 100 भेरा मां मोहम्मद करीम पाण इस्तग़फार पढ़ंदो आहियां। ए मुंहिंजा उम्मतियो, तव्हां बि अल्लाह जे दर ते इस्तग़फार पढ़ंदा कयो। जा शइ नबी जो अमल करे त इहा ॻाल्हि उनजी उम्मत जे लाइ सुन्नत आहे। जेकर असांजो नबी इस्तग़फार पढ़े थो त असांखे वधीक हक़ आहे जो पंहिंजे मालिक जे दर ते तौबा ताइब थियूं। ऐं सही बुखारी में, सही मुस्लिम में हदीस आ, हजरत अनस बिन मालिक अंसारी जेको मदीने वारे साईं जो खिदमत गुजार हो,
10 साल महबूब जी खिदमत कई हुई। वो असाबी तो रिवायत करे तो मुंह पाण बुधो मदीने वारे साईं फरमाए अल्लाह अफरह बितौबत अब्दिही मिन अहदिकुम सकत अला बईरिही वक़द अदल्लहु फी अर्दिन फलात। जने को बानो तौबह ताइब थिए तो त अल्लाह उन जे तौबह करण ते खुश थिए तो। अल्लाह ताला खुश थिए तो। उन जो अजीब मिसाल अल्लाह ताला दिनो आए किए खुश तो चे। सही मुस्लिम जा लफ्ज़ हैं अल्लाह अशद्दु फरहन बितौबत अब्दिही हीन यतूबु इलैहि मिन अहदिकुम कान अला राहिलतिही बिअर्दिन फलात। अल्लाह ताला तव्हां मां को बि माण्हू जॾहिं तौबह ताइब थिए थो त उन तौबह ताइब थियण ते अल्लाह ताला ईअं ख़ुशि थो थिए जो मदीने वारे साईं मिसाल ॾिनो आहे। पुट हेॾे ध्यानु कजो, हबीबन करीमन हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे त जीअं तव्हां मंझां को माण्हू कंहिं सवारी ते उठ या घोड़े ते चढ़ियलो झंग में आयो, वो झंग में उन जो उठ गुम थी वियो। उन जे उठ ते उन जो खाधो पीतो पानी जी खली मानी सफर जो सामान सब उठ ते रखियल हो। हिकिड़ो झंग बर, हिकिड़ो को माण्हू न को मददगार। हाणे जेको खाधे पीते जो सामान हुयो सवारी जे मथां अचानक उहा सवारी गुम थी वई। बुधायो तो यो मानू परेशान होंदो या न जी। खाधो भी वियो पीतो भी वियो मंजिल भी डिगी विच रस्ते में हाणे यो मानू परेशान थींदो या न थींदो। ये मायूस थी वण जे हेठां सुम्ही पियो बस हाणे मरी वेंदुसि। मौत अखियुनि सां तो नज़र अचे, बचण जी उम्मीद कोन्हे का। न पानी आ न मानी आ न सवारी आ न मंजिल आ न को रस्ते जी ख़बर आ। पंज जिंदगी का मायूस थी वियो। मायूस थी ऐं वण जे हेठां सुम्ही पियो चईंदो बस हाणे मौत आ अखियुनि जे गियूं। लेटियो वरी जो अख खुलियसि त ॾिसे त सुभान अल्लाह सवारी बि बीठी आ, मानी बि पाणी बि हर शइ मौजूद। हाणे ॿुधायो त इहो ख़ुशि थींदो या न थींदो जी। केतिरी ख़ुशी थींदसि ॼण इन माण्हू खे ज़िंदगी नई मिली। उन ख़ुशीअ में चवे थो त या अल्लाह तूं मुंहिंजो रब आहीं, मां तुंहिंजो बानो आहियां। चवे ईअं थो पर ख़ुशीअ में ख़बर नथी पए। ख़ुशी में माण्हू बेवस थी वेंदो आहे। घणी ख़ुशी इंसान न सही सघंदो आहे, घणो राहत बि इंसान न सही सघंदो आहे। घणी ख़ुशी में पोइ चवे थो ए अल्लाह मां तुंहिंजो रब आहियां, तूं मुंहिंजो बानो आहीं। ख़ुशीअ में ख़बर नथी पवे चवण छा पियो चाहे त या अल्लाह तूं मुंहिंजो रब आहीं, मां तुंहिंजो बानो आहियां। हदीस जा लफ़्ज़ त ॿुधो न। हाय 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 अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुक। ए अल्लाह तूं मुंहिंजो बानो आहीं, मां तुंहिंजो रब आहियां। ख़ुशीअ में ईअं थो चवे। हालांकि अख्ता मिन शिद्दतिल फरह, घणी ख़ुशीअ जे करे लफ़्ज़नि जी ग़लती करे वेठो। चवे ईअं पियो त या अल्लाह मां तुंहिंजो बानो आहियां, तूं मुंहिंजो रब आहीं। पर ख़ुशीअ में छा चई वेठो त मौला तूं मुंहिंजो बानो आहीं, मां तुंहिंजो रब आहियां। इन माण्हू खे एॾी ख़ुशी थी आहे, एॾी ख़ुशी थी आहे जो ख़ुशीअ में इन जो होश कम नथो करे, एॾो ख़ुशीअ में मसरूर थी वियो आहे। मदीने वारे साईं फरमायो त तव्हां मां को माण्हू जॾहिं अल्लाह जे दर ते तौबह थो थिए त इन ख़ुशीअ वारे माण्हू खां बि अल्लाह वधीक ख़ुशि थो थिए। अल्लाह अकबर कबीरा। केॾो त करीम आहे, केॾो त असांजो रब असां ते बाज वारो आहे जो गुनाह बि असां कयूं, बेफ़रमानियूं बि असां संदसि कयूं, वरी जे मोटऊं त रब ख़ुशि थिए त मुंहिंजा मलाइको ॾिसो मुंहिंजो बानड़ो रुलियल भुलियल वरी मुंहिंजे दर ते मोटियो आहे। अॼु मूंखे पक्का त तव्हां जेकी बि गॾु थिया आहियो तौबह ताइब थियण जे लाइ
हाँ पक्का तवा छाजे ला गड थी आयो अल्लाह जे दर ते माफी वठण जे ला तौबा ताइब थियण जे ला पो तवा अंदाजो लगायो त अल्लाह केडो अजु खुश थींदो हिन जमात के ॾिसी जेको रब हिकड़े बाने जे तौबा ताइब थियण ते एडी खुशी तो करे त हेतरा संदस बाना हेडो इज्तिमा जने तौबा ताइब थींदो त केडो मुजो मालिक खुश थींदो सुभान अल्लाह अल्लाह करे उहा तौबा असा के सच्ची तौबा नसीब थी सही मुस्लिम में हदीस आ हजरत अबू मूसा अब्दुल्ला बिन कैस अशअरी रजी अल्लाह तआला अन्हु रिवायत करे तो मदीने वाले साईं फरमायो इन्न अल्लाह तआला यबसुतु यदहु बिल्लैल लियतूब मुसीउन नहार जने रात थींदी आ त अल्लाह पंजे सखा जो हथ खोलींदो आ त ॾींहं जे गुनाहगारन के रात जो माफी ॾेई छॾी जेके ॾींहं जो खताऊं कई रात जो रब हथ खोलींदो आ पंजे सखा जो अल्लाह पंजे सखा जो हथ खोलींदो आ त ॾींहं में जेके खताऊं बाना करे वेठा आहिनि रात जो उन्हनि खे माफ़ी ॾई छॾे व यबसुतु यदहु बिन्नहार लियतूब मुसीउल लैल हत्ता तत्लु शम्स मिन मगरिबिहा रवाह मुस्लिमुन साईं फरमाइनि था वरी जॾहिं ॾींहुं थींदो आ त अल्लाह ताला पंहिंजे सखा जो हथ खोलींदो आ त रात वारे गुनहगारनि खे माफ़ी ॾिया यबसुतु यदहु हथ खोलींदो आ सुभान अल्लाह सखी जेॾी महिल हथ खोले त करमला जड़न गदलन गुनहगारन जे लाइ त ईद थी वेंदी न असां जे लाइ त ईद थी वेंदी न त रब पंहिंजे सखा जो हथ खोलियो आ रब जो हथ जॾहिं खुलंदो त निदोरा सदोरा थी वेंदा जहन्नमी जन्नती थी वेंदा निभागा सभागा थी वेंदा परे पियल वेझा थी वेंदा डुतड़ियल शाहूकार थी वेंदा मिस्कीन अमीर थी वेंदा गुनहगार नेकोकार थी वेंदा महरूम माला माल थी वेंदा मुफलिस ऐं कंगाल भरपूर थी वेंदा जॾहिं रब पंहिंजे सखा जो हथ खोले हाँ पोइ ॾियो ख़बर अल्लाह तबारक व तआला जल शानु जेको सखा जो हथ खोले त पोइ तव्हां बि ख़ैरात वठंदो कि न हाँ वरी अॼु रात त ख़ुसूसी करम जा हथ खोलींदो ख़ुसूसी महिरबानी फरमाईंदो इहो सिलसिलो हलंदो रहंदो तां जो सिज ओलह खां उभरी पुट जॾहिं क़यामत थींदी न त क़यामत खां अॻु में क़यामत जी हिकिड़ी निशानी आहे त सिज सुबुह जो काॾों उभरंदो आहे जी लहंदो काॾे आहे ओलह ॾे वरी ॿिए ॾींहं ते किथों उभरंदो ओभर खां सिज जो दस्तूर ईअं आहे तव्हां बि ईअं ॾिठो आहे जॾहिं को ॼाओ आयो पर जॾहिं क़यामत क़रीब थींदी न पोइ सिज ओलह ॾे लही वेंदो लही ऊंदहि थी वेंदी वरी ओलह खां वापसि उभरंदो एतिरो मथे ईंदो जीअं टे पारी जो वक़्तु थींदो आहे न एतिरो सिज मथे ईंदो माण्हू सॼी दुनिया हैरत में अची वेंदी त ही छा थी वियो सिज लही वियो वरी ओलह खां उभरियो आहे उभरी टे पारी जेतिरो वक़्तु थींदो पोइ वरी वापसि पलटजंदो वरी लही इहा क़यामत जी निशानी हूंदी ऐं ओलह पासे ॾांहुं हिकिड़ो तोबह जो दरवाज़ो आहे जंहिंजी कुशादगी 500 सालनि जो मुफ़ासिलो आहे केतिरो 500 सालनि जो मुफ़ासिलो वो तोबह जो दरवाज़ो खुलियल आहे जॾहिं सिज ओलह खां उभरंदो
हाण वो तौबा जो दरवाजो बंद थी हाण कें जी तौबा कबूल न थी कंखे माफ़ी न मिलंदी भली रोए रड़े भली इल्तिजाऊं करे आज़ियूं करे पर माफ़ी न मिलंदी पुट खबर ना है तो वो कॾहिं ओलह खां सिज उभरी पवे का गारंटी ना है तो कॾहिं उभरंदो तंहिंजे करे अॼु मौक़ो आहे पंहिंजे रब जे दर ते माफ़ी वठण अॼु मौक़ो रब मिलायो आहे बख़्शिश पिनण जो ऐं ताजदार कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हदीस के रिवायत करे तो हजरत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला फारूक आज़म सोने नबी जो सोरो दो नंबर खलीफा इमाम तिरमिजी हदीस आंदिया तो मदीने वाले साईं फरमाए इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल यक़बल तौबतल अब्द मा लम युगरगिर अल्लाह ताला ऐसी तई तौबा कबूल कंदो रहंदो जैसी तई सकरात जा गरगरा लगदा पुट सकरात भी इंदी हर कें जे मथा मौत भरियो बीठो आ जने मौत इंदो आ न त बानो सकरात जा गरगरा हणंदो आ साह खणंदो आ ता के मयत के डिठो हुंदो मरंदे टाइम ते गरगरा हणंदो आ हबीबन करीमन फरमाए तो जैसी तई सकरात जा गरगरा हणे तो ऐसी तई अल्लाह उन तेला माफी जा दर खुलियल रखया है मन माफी वठे मन तौबा ताइब थे मन बख्शिश घुरे तो माफी दे जे जिंदगी थई तो सकरात तई मौक़ो थई जे वरी सिज उभरी वियो ओलह खां तो दरवाजा बंद थी वेंदा अजान गिरामी मोमिन बानो जड़े मरंदो आ तो उन जो साह इए निकरंदो आ जे अट्टे मजा वार कढबो ऐ मुनाफिक ऐ काफर जड़े मरंदो आ तो उन जो साह इए निकरंदो आ जे पुराणो कपड़ो फाटल पुराणो भुत्तो कपड़ो बेर जी ढंगरी विझी ऐं छिकड़ जे तो उन कपड़े जो हाल छा थींदो जी पुरजा पुरजा चीहू चीहू जर्रा जर्रा रेजा रेजा थी वेंदो इए इज़राइल उन जे अंदर के रेजा रेजा करे छॾींदो रब करे छले ईमान वारो मौत नसीब थी रब शल असां सभिनी के मौत जी सख्ती खां बचाए जैसी तई इंसान ते या सकरात तारी थी थे तेसी तई अल्लाह ताला जल्ल शानो पंजे माफी जा दर बाने जला खुलियल रखया चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस है पर इन हदीस के बयान करण वारो मदीने वारो साईं पान है हुजूर था फरमाइन त इहा गाल मु पंजे रब खां बुधी हां हु हदीस पेरी बुधई त हजरत उमर चयो त मु मुस्तफा खां बुधी हजरत उमर चयो त मदीने वारे साईं ये फरमायो पर ही हदीस एड़ी आ जेकी हदीस कुदसी सरबो हुजूर फरमाइन था त मु पान पंजे रब खां बुधो मुझे रब मुके फरमायो सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए रब छा तो फरमाए अज़नब अब्दुन ज़ंबा जडे को मुझो बानो गुनाह तो करे फ़क़ाल अल्लाहुम्मा ग़फ़िर ली ज़ंबी पूछे तो ए मुझा अल्लाह मुझो गुनाह बख्श गुनाह करे वेठो खता थी वियस पूछा तो चवे ए अल्लाह मुझो गुनाह बख्श
फ़क़ाल अल्लाह तबारक व तआला अज़नब अब्दी ज़ंबन फ़अलिम अन्न लहू रब्बन यग़फ़िरु ज़न्ब व यअख़ुज़ु ज़न्ब सुम्म आद। रब तो फरमाए त मुझे बाने गुनाह करे वेठो पर मुझे बाने के ख़बरात मुझो रब बख्शणहारा। मुझे बाने के पक्का त माफ़ी वठण वारे के मुझो रब बख्शींदो आ। ऐं जे माफ़ी न वठजे त रब गुनाह जे करे पकड़ कंदो आ। बाने के पक्का त तौबा ताइब थियण वारे जे ला माफ़ी आ, तौबा न करण वारे जे ला वठवा पकड़ा गिरफ्ता। मुझे बाने के मुझे मु रब जे इन्हनि अखलाकन जी ख़बर आ त मां माफ़ी भी ॾींदो आहियां, तौबा न करण वारन के वठ भी कंदो आहियां। इन्हे जे करे अॼु मुंहिंजो बानो ख़ता करे वरी मुंहिंजे दर ते माफ़ी वठण आयो आ। ए मलाइको मूं पंहिंजे बाने के बख़्शे छॾियो। माफ़ी ॾिनीमांसि। सुभान अल्लाह। वरी सुम्म आद फ़अज़नब, वरी मोटी वरी गुनाह कयई, माफ़ी भी वरतई वरी गुनाह कयई। फ़क़ाल ऐ रब इग़फ़िर ली ज़ंबी, मौला वरी गुनाह करे वेठो आहियां वरी मूंखे माफ़ी ॾे। त रब इएं न चवंदुसि त हींअर जो माफ़ी वरतई वरी छो तौबा भगई, वरी छो गुनाह कई। रब इएं न चवंदुसि। साईं फरमाइनि था अज़नब अब्दी ज़ंबन, मुंहिंजे बाने गुनाह कयो ऐं ख़बर अथसि मुंहिंजो रब बख़्शणहारा, तॾहिं त मुंहिंजे दर ते मोटियो आहे। ख़बर अथसि त तौबा न कंदुसि त रब गुनाह जी सज़ा ॾींदो, तॾहिं त मुंहिंजे दर ते मोटियो आहे। मलाइको तव्हां शाहिद थियो मूं रब वरी बि बख़्शियोमांसि। सुभान अल्लाह। पोइ ईअं गुनाह कंदो रहे वरी माफ़ी वठंदो रहे, वरी गुनाह थी पवेसि वरी माफ़ी वठे, वरी गुनाह थी पवेसि वरी माफ़ी वठंदो रहे। मां अल्लाह उनखे वरी वरी माफ़ियूं ॾींदो रहंदुसि, वरी वरी बख़्शींदो रहंदुसि। मिसाल अबो केॾो प्यार वारो आहे, अमड़ केॾी प्यार वारी आहे। जे ग़लती करे वियो हिकिड़ो भेरो बख़्शींदी, ॿियो भेरो बख़्शींदी, टियों भेरो माफ़ी ॾींदी, आख़िर कावड़ बि छोरा तो मज़ाक खणी ॿधी आहे, वरी वरी ख़ताऊं करे, वरी वरी बेफ़रमानियूं करे, वरी तो अची माफ़ी वठी। मुर्शिद केॾो बि मेहरबान आहे, हिकिड़ो भेरो मुरीद खे बख़्शींदो, ॿियो भेरो बख़्शींदो, टियों भेरो बख़्शींदो, आख़िर कावड़ जी पवंदो त तूं कहिड़ो मुरीद आहीं, तूं कहिड़ो बेफ़रमान मुरीद आहीं। आख़िर छिड़बींदुसि, झिणकींदुसि, लूह ॾींदुसि, पर क़ुर्बान मुंहिंजा करीम रब तुंहिंजे करम तां क़ुर्बान वञा, क़ुर्बान तुंहिंजे एहसाननि तां, तुंहिंजे थोरनि तां मां सदके वञा। मुंहिंजा रब कॾहिं मेणो कोन ॾींदो आहे, कॾहिं तानो कोन हणंदो आहे, कॾहिं ईअं कोन चवंदो आहे त हेतिरा गुनाह करे हाणे वरी कहिड़ो मोह खणी आहे। हेतरनि गुनाहनि जे बावजूद असां तो पनाह जो पर्दो कोन लाथो थई, असांजी मानी बंद कोन कई थई, असांजो पानी बंद कोन कयो थई, असांखे बुखियो उञो उघाड़ो कोन छॾियो थई। असांजो बाबो साईं आदम सुणो, हज़रत आदम असां सभिनी जो बाबो। रब फरमाए त दाणे जे वेझो न वञे, दाणो खाई वेठो, चखे वेठो। रब फरमायो त मलाइको ताज लायोसि, बेहिश्त जा ताज छट लायोसि, कपड़ा बदलता लायोसि। बदन जा
बेहश्त जा कपड़ा भी फुरजी वियस, ताज लही वियस, इज्जतूं फुरजी वियस। सही शर्मगाह जो उघड़ जाहिर थी पई कपड़ो न हुजे छा पंहिंजो बदन ढके के वण जे पन जे वेझो वञे वॾा पण जे जीअं दुनिया में तव्हां केले जो पन ॾिठो आहे, वॾो पन हूंदो आहे केले जो, ईअं वॾा वॾा पन वणनि जा कंहिं वण जे वेझो वञे त तूं पन पटे पंहिंजी शर्मगाह ढकियां त उहे वण पोइते हटी वञनि। हज़रत आदम वण जे वेझो वञे, वण पोइते हटी वञे, वणनि मां आवाज़ पियो अचे त आदम खे पन न ॾिजो, आदम खे पन न ॾिजो, जो अल्लाह हिन ते रुठो आहे। मतां हिन खे पन ॾियो त रब जी मयार तव्हांजे मथां अची न वञे। वण पोइते हटण लॻनि। मुंहिंजा दोस्तो तां जो इंजीर जो वण ॾिठई, इंजीर जे वण खे वञी मिंथ कयई त इंजीर जा वण मूंखे पंहिंजो हिकिड़ो पन ॾे त मां पंहिंजी उखड़ ढकियां। इंजीर वेझो हली आयुसि, पंहिंजा हड़ी पन पेश कयईंसि त जेतिरा पन खपनि मां हाज़िर आहियां। जेॾी महिल इंजीर जे वण हज़रत आदम खे पन ॾिना आहिनि, रब पुछुसि त इंजीर तोखे ख़बर आहे त आदम ते मां रब कावड़ियो आहियां, पोइ तो छो हिन खे पन ॾिनो? इंजीर जे वण ॻाल्हायो, मुंहिंजा मौला मूं आदम खे पन न ॾिनो आहे, पर आदम जे पेशानी में मोहम्मद मुस्तफा जो नूर चिमकी रहियो। आदम की पेशानी में सोने मोहम्मद मुस्तफा जो नूर चिमकी रहियो आहे। मां उन नूर की इज्जत सुञाती आहे। रब फरमायुसि ओ ज़ैतून मां तोखे बरकत वारो वण थो बणाए छॾियां, जो तो मुझे मोहम्मद जे नूर के सुञातो आ, तोखे सभिनी वणनि में वधीक इज्जत वारो बरकत वारो शजरतिन मुबारकतिन ज़ैतूनतिन ला शर्कियतिन वला गरबिय। कुरान सूरह नूर में रब ऐलान करे छॾियो त ज़ैतून जो वण बरकत वारो वण आहे, छाजे करे जो इन वण मुंहिंजे दिलबर मोहम्मद जो नूर सुञातो। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या। अगर नामे मुहम्मद रा नियावुर्दे शफी आदम, न आदम याफ्ते तोबा न नूहज़ गर्क नजैना। जेकरे आदम मुझे महबूब मोहम्मद करीम जो वसीलो न वठे हाँ त न आदम के माफ़ी मिले हाँ, न नूह जो बेड़ो तरे हाँ। जे नूह जो बेड़ो तरियो त मुझे लजपाल नबी जे सदके, जे आदम के माफ़ी मिली त मुझे कुर्बदार मोहम्मद मुस्तफा जे सदके। वदा असां भी उन महबूब जा उम्मती आहियूं। अज रात असां भी उन सोने हबीब जो वसीलो वठंदासीं, उन महबूब जो वसीलो वठी दुआ घुरंदासीं। उम्मीद आ बल्कि पक्का त अल्लाह असां ते जरूर करम फरमाईंदो। चो अल्लाह अल्लाह
अल्लाह अल्लाह। कुल्लु इब्ने आदम खत्ताउन व खैरुल खत्ताईन तव्वाबून। इमाम दारमी तो रिवायत आने हबीबन करीमन फरमाया था हर आदम जो औलाद खताकार, आदम जो पुत्र को खता का बचलना है, हर इंसान खताकार। खैरुल खत्ताईन तव्वाबून, पो भला खताकार उहे हिन जेकी रब का माफ़ी वठंदा आहिनि। भला खताकार केर हिन जेकी पंहिंजे रब जे दर ते माफ़ी वठंदा आहिनि। मौला गुनाह थी पियो आहे बख़्श। अगे साल 15 शाबान ते माफ़ी वरती सी, वरी खताऊं थी पियूं थियूं, तव्हां भला रहियो, मां गुनहगार, मां पंहिंजे हाल खे ॾिसां थो त मां गदलो। अज वरी रब मौक़ो मिलाए थो, अज वरी पंहिंजे रब जे दर ते माफ़ी वठंदासीं। मौला बराबर तौबा भञी वेठा आहियूं, पर मौला वरी बि तुंहिंजे दर ते मोटी आया आहियूं। अल्लाह 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 अल्लाह। सतुर कर सतार आऊं उघाड़ी आया, सतुर कर सतार आऊं उघाड़ी आया। ढकी ढकण हार दई पांद पनाह जो, मकर ढोल ढिलो ना तो निमाणीअ सी, कोने कमीणीअ जो बग़ैर तो बिलो। तुंहिंजो नाम भलो वठियूं वेठड़ी आया। अल्लाह अल्लाह अल्लाह। इमाम तबरानी रिवायत साईं फरमाता अत्ताइब मिन ज़ंब कमल्ला ज़ंब लहू। गुनाह का तौबा करण वारो इए आ जणो के उन्हें को गुनाह कयो ई न हुजे। बराबर खता थी पर जे माफ़ी वठे थो, बख्शिश पिने थो, त रब उनखे इए धोई पोई छॾे थो जणो इन्हें को गुनाह कयो ई न हुजे। तौबा त हर कंहिंजी भली, पर यारो दोस्तो नौजवानन जी तौबा रब खे ॾाढी वणंदी आहे। नौजवानन जी तौबा। इमाम देलमी मुस्नदुल फिरदौस में रिवायत आणे मा मिन शैइन अहब्ब इलल्लाह मिन शाब ताइब। अल्लाह वट का बि शइ अहिड़ी प्यारी नाहे, रब वट का बि शइ अहिड़ी प्यारी ऐं महबूब नाहे। अल्लाह वट पूरी कायनात की का बि शइ अहिड़ी प्यारी नाहे जेड़ो वो गुनहगार रब खे वणे थो। नौजवान गुनहगार जेडी मल तौबा करे थो त इहो बानो रब खे ॾाढो वणे थो। बालग थियण खां वठी वींदे 35 सालन ताईं या अञा 40 सालन ताईं यो हिस्सो जवानी में अची वञे। 40 सालन का पोइ माण्हू मोट खाईंदो आहे।
नौजवान बालक थियण का वठी 40 सालन जी उम्र ताई जेकने तौबह ताइब तो थे त मुजो रब करीम के एडो त वणे तो एडो त यो नौजवान वणे तो जो साईं फरमाइन था एड़ी का भी शय रब के प्यारी ना है जेड़ो यो नौजवान तौबह ताइब थियण वारो रब के वणे। पर जंहिंजी उम्र 60 साल थी वञे ऐं अञा तौबा नथो करे त यमसहि शैतान अला वजही फयकूल अना फदैतु हाज़ल वजह ला युफलह। 60 सालन का उम्र मथे चढ़ी हलियस अञा तौबा ताइब नथो थे त शैतान इंदो आ उन जे मुंह ते हथ फेराईंदो आ खुश थी चवंदो आ त मां सदको वञा तोखे कदे भी छोटकारो न मिलंदो। शैतान खुश थींदो आ शैतान खगल हणंदो आ शैतान फरहत ऐं खुशी मल्हाईंदो आ जो कुराड़ो माण्हू अञा भी तौबा ताइब नथो थे। एक कुराड़ो ओ मुझा भाईरो मोटण जी मुद्दत थव ओ नौजवान ओ मुझा बच्चो ओ मुझा भाईरो ओ मुझा प्यारा फकीर ओ मेहनत ते अचण वारो। अजो आओ तव्हां के सजण पाई जी सलाह तो ॾियां ओ मुझो अमड़ियूं ओ मुझो भेनरूं ओ हिन आस्थाने ते अचण वारो अज नंढा आयो या वॾा सगीर आयो या कबीर मर्द आयो या औरतूं अज मुझे करीम रब जे दर ते दिल सां माफ़ी वठजो। अज पांद गिचीअ में पाए पंहिंजे रब जे दर ते सरड़ा कजो त मुंहिंजा मौला आओ पांद गिचीअ गले पाई जैसे तोखे मिन चुन साण मञाई जैसे आओ पांद गिचीअ गले पाई जैसे तोखे मिन चुन साण मञाई जैसे तोखे मिन चुन साण मञाई जैसे तोखे मिन चुन साण मञाई जैसे कंदे नेठ रहमतूं राणा इंदे मुंह बचने सब माणा तुझे सोज कया संदसाणा तोखे दिल जा दर्द सुनाई जैसे तोखे मिन चुन साण मञाई जैसे। ओ मिठा अजो अल्लाह जी रहमत तवादे मुतवज्जो हुई ऐं अज मदीने वारो साईं रोज़े पाक मजा निकतो निहारी अज महबूब जी नजर से दिल बराबर ते हुई मुंजा गुलाम गद महबूब ने नखड़ी सदा हिन फकीर दे वो तू ये अर्ज कजा मैनू को जीवे न छड़े तू संभलियां दे हथ लजवे मैनू को जीवे न छड़वे मैनू को जीवे न छड़े तू संभलियां दे हथ लजवे मैनू को जीवे न छड़वे असा छड़ना तेरा करना तेरे दरवाजे ते मरना असा छड़ना तेरा करना तेरे दरवाजे ते मरना सानू रोज़ हशर दा डरना सानू रोज़ हशर दा डरना साडा तू वकील ते जजवे मैनू को जीवे कि न छड़वे तू संभलियां दे हथ लजवे।
साडा तुहाडी ज़ात ते माणे तेरा मुख जीवें कुरान तेरा मुख जीवें कुरान तेरी दीद करा रज रज तेरी दीद करा तेरी दीद करा तेरी दीद करा रज रज तू संभलियां दे नजरे तू तेरे नानू चुमदे लबवे विचों दिसदा सानू रबवे हथ बध के नाल अदब दे 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 ओ तेरी दीद करा रज रजवे तेरी दीद करा रज रजवे तू संभलियां दे लजवे तू संभलियां दे हथ लजवे अल्लाह